जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अमरापुर दरबार द्वारा जोधपुर जे अंदरि दिव्य सत्संग समारोह जो आयोजन प्रारंभ थी रहियो आहे। अॼु हिन आयोजन में महामंडलेश्वर स्वामी भगत प्रकाश जी महाराज जे सानिध्य में हिकिड़ी भव्य शोभा यात्रा निकिती। तंहिंमें सैकड़ो सिंध समाज जे माण्हुनि भाग वरितो ऐं बैंड बाजे ऐं गाजे बाजे सां गॾु संतनि जो स्वागत कयनि। तंहिंखां पोइ शाम जो अमरापुर दरबार जे महामंडलेश्वर स्वामी भगत प्रकाश जी महाराज द्वारा सत्संग जी अमृत वर्षा थी ऐं तंहिंमें संतनि तमामु ई सुठे नमूने भजन जी प्रस्तुति भी ॾिनी। तंहिंजूं कुझु झलकियूं असां तव्हांखे सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां ॾेखारियूं था। मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्ष। मन हिकिड़ो ई आहे, बंधन ऐं मुक्ति ॿिन्ही जो कारण मन आहे। जीअं नदीअ जा ॿ किनारा थींदा आहिनि, ॿेड़ी हिकिड़ी आहे, हिन पासे ॿेड़ीअ खे लॻाई या हुन पार लॻाई, तुंहिंजी मर्ज़ी। तहिड़े नमूने मन हिकिड़ो आहे, उन सां या भक्ति थींदी या संसार जे विषयनि जो चिंतन थींदो। त उहो संतनि वीचार कयो त कहिड़ो पासो मां वठां जितां मूंखे शांती मिले। दुनिया जा पदार्थ अचणा ऐं वञणा आहिनि, मन जी शांती खपे। इहो ई जीवन जो लक्ष्य आहे त मन मुंहिंजो शांतीअ में रहे। मन जे अंदरि जेका व्यथा अनंत जन्मनि खां हले थी, उन व्यथा जी निवृत्ति थिए। जन्म जन्मांतरनि खां ही जीव संसार जे चक्कर में भिटकंदो अचे थो। हिकु जन्म न पर हजारे लखे जन्म थी चुका आहिनि। तृप्ति थी वई, 5, 8, 10 कलाक गुज़रिया त वरी बुख लॻी। केतिरो बि आराम कयूं, निंड कयूं, चवंदासीं मुंहिंजी थकावट दूर थी वई। वरी 8, 10 कलाक हलचल कईसीं त वरी शरीर जे अंदरि थकावट अची वई। त इहे सुख जेके संसार जा आहिनि, इहे हमेशा जे लाइ मिलण वारा कान्हनि। इन लाइ गुरूअ जी शरण में वञी उन जे उपदेश खे पंहिंजे हृदय में विहार। उहो तोखे कुझु संत शिक्षाऊं ॾियनि था, उन्हनि खे सम्झण जी कोशिश कर। जीअं डॉक्टर हकीम वटि वञिबो आहे त दवा बि ॾींदो ऐं परहेज बि ॿुधाईंदो त तोखे किरी बि करणी आहे। तीअं गुरू तोखे परहेज ॿुधाईनि था त पंहिंजे मन खे किथे लॻाए, किथां हटाए। लगल देखे को रोग भारी, दवा से तो हकीम